हेलो दोस्तों, शाम जो ही वक़्तु आहे ऐं कंहिं पार्क में वेठो आहियां ऐं अकेलो ई वेठो आहियां त सोचियुमि तव्हां सां ॻाल्हाए वठां। अॼु हले छो कुझु मूं माण्हू ॾिठा पार्क में जेके ॾाढा उदास हुया। हाणे उन्हनि जा सबब छा आहिनि उहा त उन्हनि खे ई ख़बर हूंदी, पर कुझु माण्हू उदास ॾिठा। जीत में अॼु की शाम ॾाढी ख़ूबसूरत आहे, नज़ारा बि ॾाढा बहितरीनु आहिनि, पर पोइ बि मूंखे कुझु माण्हू उदास नज़र आया ऐं तव्हांखे बि नज़र ईंदा हूंदा कि पार्क में नज़र ईंदा हूंदा, कॾहिं के घर में नज़र ईंदा हूंदा, मोहल्ले में, गेटियुनि में, होटल्स ते मुख़्तलिफ़, ऐं कॾहिं कॾहिं तव्हां पाण बि उदास थींदा हूंदा। ऐं उदासीअ केतिरा ई सबब आहिनि। बुनियादी तौर ते असांजा कुझु जज़्बा हूंदा आहिनि, अहसास हूंदा आहिनि, महसूसु जेको असीं कंदा आहियूं, असांजूं फीलिंग्स हूंदियूं आहिनि। जॾहिं असां समाज में को बि अहिड़ो अमल ॾिसंदा आहियूं, उहो समाज में जॾहिं अमल थींदो आहे उहो कंहिं ते बि थिए, कॾहिं कॾहिं असां ते पाण ते बि थींदा आहिनि, त उहे असांजे दिमाग़ ते असरु कंदा आहिनि ऐं उहो असां में उदासी पैदा कंदा आहिनि ऐं उदास थी वेंदा आहियूं। मुख़्तलिफ़ माण्हू उदास थींदा आहिनि, के ज़ाती मसइलनि जे करे थींदा आहिनि, के घर जे मसइलनि जे करे थींदा आहिनि, के दोस्तनि जे करे थींदा आहिनि, कंहिंसां कहिड़ा मसइला, कंहिंसां कहिड़ा मसइला, पर उहे उदास थींदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त असांखे यादि रखणु घुरिजे, सम्झणु घुरिजे, उदास उहे माण्हू हूंदा आहिनि जेके हसास तबियत जा हूंदा आहिनि, उन्हनि में अहसासु वधीक हूंदो आहे, हू जज़्बाती हूंदा आहिनि, हू माण्हुनि जे ॾुखनि खे सम्झंदा आहिनि, माण्हुनि जे ग़मनि खे सम्झंदा आहिनि, माण्हुनि जे परेशानियुनि खे सम्झंदा आहिनि, भले उन्हनि खे पंहिंजो सम्झंदा आहिनि, तंहिं करे हू जल्दी में उदास थी वेंदा आहिनि। हाणे या हुननि जे अंदरि में पंहिंजा ई के मसइला हूंदा आहिनि, उन्हनि जे करे बि हू उदास थी वेंदा आहिनि। उन उदासी जो उन्हनि जी पंहिंजी शख़्सियत ते बि असरु पवंदो आहे, जंहिंजे करे शख़्सियत जा मुख़्तलिफ़ रुख़ साम्हूं ईंदा आहिनि ऐं उन उदासी जा उन्हनि जी फैमिली ते बि असरु पवंदो आहे, उन फैमिली ते मुख़्तलिफ़ असरु, ख़ानदान ते मुख़्तलिफ़ असरु पवंदा आहिनि। अहिड़ी तरह उहो उन उदासी जा समाज ते बि असरु पवंदा आहिनि, छाकाणि हिकु माण्हू जंहिंखे कुझु समाज खे डिलीवर करणु घुरिजे, कुझु ॾियणु घुरिजे, पर हू पंहिंजे हिसासीअ ते करे, पंहिंजे मसइलनि जे करे, पंहिंजे उदासी जे करे कुझु ॾेई न सघंदो आहे, हू पंहिंजी शख़्सियत में गुम हूंदो आहे। हाणे इहो 24 कलाक जो त अमल न आहे, पर कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। शाम जो हिकु अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जंहिंमें वधीक माण्हू उदास थी वेंदा आहिनि, हिसासियत जागी पवंदी आहे। हाणे उदासी हिकु त मूं तव्हांखे इहा ॿुधाई त जेका असांखे किन मसइलनि जे करे पैदा थींदी आहे ऐं उहा असां ते कंट्रोल करे वेंदी आहे, ऐं कॾहिं कॾहिं वरी असांखे मसइला पाण पैदा कंदा आहियूं। मसइलनि कंहिं में असां उमेदु रखी, घणियूं उमेदूं रखियूं ऐं जॾहिं उहे उमेदूं पूरियूं न थींदियूं आहिनि त पोइ असां उदास थी वेंदा आहियूं। उनजो असां जेको नाउमीदी आहे उहा असांजे जज़्बनि ते असरु कंदी आहे ऐं हिसास माण्हू हूंदा आहिनि त उहे वधीक कंदा आहिनि। त हिकु त उदासी पंहिंजे अमल जे करे थींदी आहे, पर के माण्हू अहिड़ा मज़बूत हूंदा आहिनि, अहिड़ा बहादुर हूंदा आहिनि, जंहिंमां इहो उनजो मतिलबु न आहे त को हू हिसास न हूंदा आहिनि, उहो उन्हनि में पॉज़िटिव जज़्बा न हूंदा आहिनि, मुस्बत जज़्बा न हूंदा आहिनि, हू मज़बूत थी वेंदा आहिनि, उन समाज खे सम्झी चुका हूंदा आहिनि, हू पाण खे सम्झी चुका हूंदा आहिनि। उहे जेके ॿिया समाजी रवैया आहिनि उन्हनि खे पाण ते असरु थियणु न ॾींदा आहिनि, बल्कि हू उन्हनि रवैये जो मुक़ाबिलो करे ख़ुशी ख़ुशी सां मसइलनि खे हल कंदा आहिनि ऐं उदास न थींदा आहिनि। तंहिं करे का बि शाम, का बि मंझंदि ऐं का बि सुबुह उन्हनि खे उदास न कंदी आहे। न हुनजी सुबुह उदास हूंदी आहे, न मंझंदि उदास हूंदी आहे, न शाम उदास हूंदी आहे। हू टारगेट ओरिएंटेड हूंदा आहिनि, उन्हनि जी मंज़िल हूंदी आहे ऐं हू उन मंज़िल तां हलंदा रहंदा आहिनि। जेके मसइला ईंदा आहिनि उनखे ख़बर आहे जेको बि मसइलो पैदा थींदो आहे उहो ख़तमु बि थींदो आहे, ऐं इहा हक़ीक़त आहे। जेका बि शइ पैदा थींदी आहे उहा ख़तमु थींदी आहे। उन जेकॾहिं मसइलो जेको पैदा थियो आहे उहो मसइलो कंहिंसां थियो बि आहे त उनजो हल दुनिया में मौजूदु हूंदो, किथे न किथे कंहिं न कंहिं तरीक़े सां हूंदो। तंहिं करे बजाए जो पंहिंजी हिसासियत, पंहिंजे जज़्बनि खे पंहिंजे दिमाग़ ते हावी करे उदास थिए, त उन मसइले खे हल कजे। त ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा उहे जेके उदास थी वेंदा आहिनि, उदासियूं उन्हनि ते कंट्रोल कंदियूं आहिनि, जज़्बा उन्हनि ते कंट्रोल कंदा आहिनि, उहे जज़्बनि जेका ज़ाब्ते में हूंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ अहसासनि जे ज़ाब्ते में हूंदा आहिनि। ॿिया उहे जंहिंजे ज़ाब्ते में अहसास हूंदा आहिनि, जंहिंजे ज़ाब्ते में जज़्बा हूंदा आहिनि, जेके जज़्बनि ऐं अहसासनि खे पंहिंजे मर्ज़ी सां हलाईंदा आहिनि ऐं हू ॾाढो अॻिते निकिरी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी सिहत बि बहितरीनु हूंदी आहे, उन्हनि जी ज़िंदगी बि ॾाढी बहितरीनु गुज़रंदी आहे। तंहिं करे असां जॾहिं बि उदास थियूं असांखे उनजो सबबु ज़रूरु मालूम करणु घुरिजे। आख़िर मां अॼु उदास छो आहियां, कहिड़ो दुख पहुतो आहे या कहिड़ो शइ मूंखे जेको आहे न अट्रैक्ट कयो आहे या हर्ट कयो आहे, वॉट इज़ देयर।
एनी रीज़न मे बी देयर, पर उन जो असांखे रीज़न मालूम करणु घुरिजे ऐं पोइ असां पाण में हिकु आदत पैदा कयूं। ॾिसो असीं प्रोसेस शुरू कंदासीं त उन में कामयाबु वेंदासीं ऐं पोइ असां उन्हनि उदासियुनि खे ऐं ख़तमु त नथा करे सघूं हिकु ई वक़्तु, पर उनखे घटाइणु शुरू कयूं, उन्हनि जज़्बनि ते कंट्रोल करणु शुरू कयूं, उन्हनि अहसासनि खे पंहिंजे ज़ाब्ते में आणणु शुरू कयूं ऐं हिकु वक़्तु ईंदो जो असीं उन्हनि जज़्बनि ऐं अहसासनि खे पंहिंजे कब्ज़े में रखंदासीं ऐं असां दुनिया सां मुंहुं में ॾेई हलंदासीं ऐं असांजा जेके मसइला हूंदा असीं हल कंदासीं ऐं समाज में सुरख़ुरु थींदासीं ऐं समाज खे असां हिकु मुसीबत पासे ॾे वठी ईंदासीं ऐं पॉज़िटिव कमु थी वेंदा। त अॼु मां सोचियो त हिन पार्क में वेही करे तव्हां सां इहा ॻाल्हि कयां त हर कम ते उदास नाहे थियणो, नाउमीद नाहे थियणो, पर उमेद खे हमेशह ज़िंदा रखिणो आहे, पंहिंजे जज़्बनि खे क़ाइमु रखिणो आहे, ॿिए जो अहसासु ज़रूरु रखिणो आहे, ॿिए जे मसइलनि खे हल करण जी कोशिशि बि करणी आहे, पर उन्हनि जो पंहिंजे दिमाग़ ते असरु न कजे जो दिमाग़ ई कमु करणु छॾे ॾिए या छाकाणि त दिमाग़ ते जॾहिं बि असीं कंदा आहियूं त उहो असांजे न्यूरॉन्स ते ज़रूरु असरु कंदो आहे, जंहिंजे करे असांजे न्यूरॉन ख़तमु थींदा आहिनि ऐं उहो हिकु पोइ नओं मसइलो थींदो आहे। पर इन खां सुठो आहे त असां माण्हुनि जा मसइला हल कयूं, घर वारनि जा मसइला हल कयूं, जंहिंखे जेतिरो टाइम घुरिबल आहे उहो वक़्तु ॾियूं, पाण खे बि वक़्तु ॾियूं, घर वारनि खे बि वक़्तु ॾियूं, दोस्तनि खे बि ॾियूं ऐं जेके असांजा कमकार आहिनि उन्हनि खे अहमियत ॾियूं। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा, वरी मिलंदासीं ॿिए दफ़े।